नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। यूसुफगोट, सुरजानी टाउन, तीसर टाउन में वक़्फ़े सां बरसात जारी है। एहसनाबाद, सब्जी मंडी, गुलशन, मेमार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। खुदा की बस्ती, नादरा बाईपास, नीपा चौरंगी, न्यू कराची में भी बरसात जो वस्कारो हलंदड़ है। डिफेंस, क्लिफ्टन, सीव्यू, लियारी, कोरंगी में भी तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जारी है। बरसात जे वस्कारे खां पोइ मौसम खुशगवार थी वियो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद गर्मी जो ज़ोर घटिजी वियो आहे। यूसुफगोट, सुरजानी टाउन, तीसर टाउन में वक़्फ़े सां बरसात जारी है। एहसनाबाद, सब्जी मंडी, गुलशन, मेमार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। खुदा की बस्ती, नादरा बाईपास, नीपा चौरंगी, न्यू कराची में भी बरसात जो वस्कारो हलंदड़ है। डिफेंस, क्लिफ्टन, सीव्यू, लियारी, कोरंगी में भी तेज़ हवाउनि सां गॾु बरसात जारी है। बरसात जे वस्कारे खां पोइ मौसम खुशगवार थी वियो है।